ताईं भरपासे जे पेंधियुनि मालिकनि हिकु कठी करे फुटियुनि जो अघु मनपसंद मुक़ररु करे छॾियो आहे। अघु में हथरादू लाज सबबि आबादगारनि जा हथ मथे ते अची विया आहिनि। इन हवाले सां मक़सूदो रिंद मां रिपोर्ट करे रहियो आहे ख़ैर मोहम्मद रिंद। नाज़िर असांजे मौजूदु मक़सूदो रहंदा आहियूं भरपासे में जेको असां आबादकारनि जी इहे दावूं आहिनि त पेढी मालिक जेके आहिनि पाण में ॿधी करे हिकु जेको आहे सो हिते फुटी जो रेट तमामु घटि कयो आहे। जेको फुटी जो रेट 6,061 ताईं हो, हाणे उहो रेट 32, 35, 4,000 ताईं वेकिरो थी रहिया आहे। आबादकारनि खे काफ़ी जेको आहे सो हज़ारे रुपए लखे रुपयनि जो नुक़सानु थी रहियो। अचो त उन्हनि खां व्यूज़ वठूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। असांखे फुटी जो रेट सही न मिली रहियो ऐं तंहिंखां पोइ 6,000 रुपया फुटी हुई, हींअर 3200 ते फुटी थी वई आहे। असां काॾे वञूं? ख़र्च ॾिसो पिया तव्हां, उन्हनि जा कहिड़ा ख़र्च आहिनि। जहिड़ो कर माना 7,000 रुपया बोरी वञी DAP अची थी आहे, 2,000 रुपया यूरिया। हाणे असां किथां भरूं? असांजे जी फाथा आहियूं। पहिरियां तक़रीबन हुयो माना 2816 ते, हींअर 3200 ते वञी फुटी थी आहे। असां सां ज़ुल्म आहिनि, असां सां कोई इंसाफ़ कयो वञे। अदा पहिरियां फुटी जो अघु 6,000 रुपया मण हो, 6,200 भी हो, 300 भी हो, पर हाणे बरसात जे करे ॿधी करे ऐं असांखां फुटी 4,000 रुपये बि नथा वठनि। भॼू डुकू सभई ॿधी करे सलाह करे हिकु मंज़िल ते वेही आहिनि, वठनि कोन था। पोइ मिड़ई ॾियूं था इन्हनि खे पट सट करे बि छा कयूं, ग़रीब माण्हू आहियूं। काबू लॻाए पिया इन्हनि वटि सेठनि वटि। नुक़सानु आहे न, बराबरि नुक़सानु आहे। हाणे चूंड 500 रुपया मण चूंड आहे, खंडु माना जेको 120 रुपया किलो खंडु आहे। ऐं सभु शइ खे भाउ लॻी वई आहे, फुटी असांजी किरी वई। असां हाणे मिड़ई पिया गुज़र कयूं, ॿियो छा कयूं। फुटियुनि जो अघु त हींअर तक़रीबन 6,000 ताणी आहे। पर हींअर हिते मक़सूदे में असां वटि वठनि ई कोन था। 4,500, 4,000, 3500 ते हिते लॻा पिया आहिनि। चऊं था चवनि फुटी ख़राबु आहे, रेट मथे मिले कोन थो। ऐं असां था चऊं पिया रेट त हाणे 5,500 रुपया आहे, 6,000 आहे। हिते चवनि न 3500 ताणी, बसि 4,000 ताणी महदूद आहिनि। न वठण लाइ केरु तयारु कोन्हे। फुटी ख़राबु आई आहे फिलहाल, उहे था चवनि त 3500 मथे चढ़नि ई कोन था। पहिरीं 6,000 हो, 6,000 हो, 6,300 हो, हाणे किथे? हाणे 4,500 रुपये कोन्हे को। भली में भली फुटी 4500 आहे। हा, हिकु नंबर फुटी 4500 आहे। आबादकारनि कुझु कोन मिलिया, छा आहे? नुक़सानु आहे। असीं बिज भाण महांगो आहे, 6,000 बोरी DAP यूरिया लॻी पिया, DAP लॻो पिया भाण। पेढनि वारा चवंदा इहो रेट लॻो पियो, मथां असांखां कोन था वठनि, छा कयूं असां? आबादकारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। आबादकारनि जो इहो चवणु आहे त पहिरीं असांखां 6,000 खां 62 ताईं जेका अथव फुटी ख़रीद कई वेंदी। हाणे जेको आहे सो बरसाति जो जवाज़ ॾियणु आहे ऐं कारखाना नथा ख़रीद करे सघनि असांखां। इहे पेढी मालिक जो हिकठी जेको मक़सूदु रिंद में क़ाइमु करे पाण में ॿधी करे ऐं जेको आहे सो हिन जी फुटी 3500 खां 4,000 ताईं वठी रहिया आहिनि, जॾहिं त आबादकारनि जो लखे रुपयनि जो नुक़सानु थी रहियो आहे। इन्हनि चयो त असां सां जेको आहे सो इंसाफ़ कयो वञे। साथी रिपोर्ट सां गॾु ख़ैर मोहम्मद रिंद, मक़सूदो रिंद।